हीअ सिंधु जी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार। अस्सलाम वालेकुम जी वाइस मास्टर प्रोग्राम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी अमे कंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो फ़क़ति दुआ ई हूंदी आहे जेका असां खोड़ सारे प्रॉब्लम्स खां मुसीबतुनि खां ॿाहिरि कढंदी आहे। ऐं अॼुकल्ह जो जेको माहौल बि हले थो त इन में इंसानु हिक ॿिए जे लाइ दुआ ई करे त सुठो आहे, छो जो इर्द गिर्द ॾिसो था माहौल केॾो ख़राबु थी वियो आहे। हालात केॾी महिल कहिड़े रूप में था नज़र अचनि, केॾी महिल कहिड़े रूप में नज़र था अचनि, ख़बर नथी पए। कॾहिं किथे कुझु थी थो वञे, कॾहिं कुझु थी थो वञे, त हर वक़्तु अलाह साईं खां बसि माफ़ी वठणु घुरिजे ऐं जेको आहे हिक ॿिए जो ख़ैरु ख़्वाह रहणु घुरिजे। त इन में ई बहितरी हूंदी आहे। जॾहिं असां कंहिं ॿिए जा ख़ैरु ख़्वाह थींदा आहियूं त ऑटोमेटिक असांजो बि ख़ैरु थी वेंदो आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं वाइस मास्टर जीअं त तव्हांजो फेवरेट प्रोग्राम आहे, तव्हांजी फीडबैक जो इलाही जेको आहे शुक्रिया, महिरबानी तव्हां सभिनी जी फीडबैक ॾियण जे लाइ, छो जो हिकु फीडबैक जेको हूंदो आहे उहो प्रोग्राम जो जेको आहे छा चवंदा आहिनि बेक हूंदो आहे, वॾी जान हूंदी आहे हिकिड़ी प्रोग्राम जे लाइ। सो जेसीं ताईं फीडबैक कंहिं बि प्रोग्राम खे न मिलंदो त उहो बेरोनक हूंदो आहे। ऐं जॾहिं फीडबैक मिली वेंदो आहे त उन में हिकिड़ी रौनक अची वेंदी आहे, हिकिड़ी कुदरतनि ऐं हिकिड़ो ख़ुशी बि थींदी आहे। होस्ट हुजे या मुंहिंजी पूरी टीम हुजे, उन्हनि खे त जेके महिनत कनि पिया उहा जेका आहे कंहिं माण्हुनि ताईं पहुचे पई ऐं उन्हनि खे वणे पई। सो बहरहाल वॾी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। ऐं वाइस मास्टर त जीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं वाइस मास्टर जो नालो असां खणंदा आहियूं त क्लिक थींदो आहे, त इन में ख़ूबसूरत आवाज़ ॿुधण जे लाइ असांखे मिलंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत आवाज़नि सां गॾु जेके आहिनि उहे ख़ूबसूरत शख़्सियतूं बि हूंदियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर इंसानु जेको आहे पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत रखे थो, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो किरदारु आहे ऐं हर कंहिं इंसान जो हिकिड़ो सुहिणो किरदारु हूंदो आहे जेको उहो आख़िरी घड़ी ताईं पंहिंजो उहो किरदारु निभाईंदो रहंदो आहे। सो बहरहाल जेको आहे असां वटि अॼु हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत किरदारु मौजूदु आहे, ख़ूबसूरत शख़्सियत मौजूदु आहे। उन जेको आहे खोड़ सारो अरसो उन्हनि खे थियो आहे इन दुनिया में, इन जेको सिंगिंग जी दुनिया में। वरी बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, खोड़ सारी कचहरी बि थींदी, खोड़ सारा जेके कलाम आहिनि, गीत आहिनि, उहे बि ॿुधंदासीं ऐं फ़ोन कॉल्स बि हूंदियूं लाइव। ऐं असांजो स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, जंहिंखे कॉल करणी आहे जल्दी सां नंबर मिलायो ऐं प्रोग्राम में शामिलु थी वञो। तव्हांजो पंहिंजो फेवरेट प्रोग्राम आहे वाइस मास्टर, जेको मंडे टू जेको आहे ट्यूसडे हूंदो आहे, 4 खां 6 वॻे ताईं असां तव्हां सां लाइव हूंदा आहियूं। ऐं जेको आहे उन खां पोइ असां ईंदासीं पंहिंजे महिमान जी तरफ़ ऐं उन्हनि खे वेलकम कंदासीं। अली गुल सांगी साहब आया आहिनि, कश्मीर खां हेॾो परे खां आया आहिनि, उन्हनि खे वेलकम कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जी महिरबानी आहे कुर्बान जी। तव्हांखे वेलकम कयूं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी आहे जी। अच्छा, असांजे प्रोग्राम में तव्हांखे वेलकम त असां कयो आहे ऐं दिलि सां कयो आहे। प्रोग्राम में तव्हांखे ॿुधंदासीं बि, तव्हां सां खोड़ सारी कचहरी बि थींदी, पर फस्ट में मां तव्हां खां इहो पुछंदसि, असांजो प्रोग्राम ही तव्हां ॾिठो आहे टीवी ते? माशाअल्लाह कई चकर ॾिठो आहे। कीअं लॻो? सही लॻो? बहितरीन बहितर लॻो। अच्छा, वॾी महिरबानी। अच्छा, उहा ई ॻाल्हि आहे त जीअं मां फीडबैक जी ॻाल्हि कंदी आहियां त तव्हां फीडबैक जेको आहे, अगरि तव्हांजी कॉल ॾिसो नथी मिले, लाइव प्रोग्राम आहे, सभु कोशिशि कंदा आहिनि त असांजो नंबर मिले, त उन चकर में इहो हूंदो आहे त नंबर हिकिड़ो आहे त नंबर बिज़ी रहंदो आहे ऐं काफ़ी माण्हुनि जी शिकायत हूंदी आहे त असां नंबर ट्राए कयो पर असांजो नंबर लॻो कोन। त तव्हां जेको पंहिंजो फीडबैक ॾियणु चाहींदा आहियो या कुझु बि तव्हां ॻाल्हाइणु चाहींदा आहियो या को बि कमेंट ॾियणु चाहींदा आहियो, त उहो तव्हां यूट्यूब ते असांजो प्रोग्राम अपलोड थी वेंदो आहे, त तव्हां उते वञी करे पंहिंजा जेके कमेंट्स आहिनि या जेको बि तव्हांजी दिलि में चवणो आहे या प्रोग्राम जे हवाले सां या कंहिं ॿिए प्रोग्राम जे हवाले सां, असांजी धरती जा खोड़ सारा प्रोग्राम आहिनि, उन जे हवाले सां तव्हां यूट्यूब ते वञी करे उते बि तव्हां कमेंट ॾेई सघो था। सो बहरहाल स्टार्ट में असां तव्हांखे ख़बर आहे त हर सिंगर खां जेको बि असां वटि ईंदो आहे वाइस मास्टर में, त असां उन्हनि खां ख़ूबसूरत कलाम ॿुधंदा आहियूं। अली गुल भाउ खां पुछंदासीं त कहिड़ो कलाम ॿुधाईंदा असां शुरूआत में? सरकार बाबा बुल्ले शाह जो कलाम आहे, उमिर गुज़ारी गफ़लत दे विच झोंक तैयारी कर। वाह वाह, ठीकु। Oh
चल वे बुलिया उथे चलिए जिथे होवन सारे आने ओ चल वे बुलिया उथे चलिए जिथे होवन सारे आने ना कोई सादी जात पछाणे ते ना कोई सानू मने होला होला लाहू अला ओ मेरे गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही ओ मेरे गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही चारई पार गुना विच गुजरन चारई पार गुना विच गुजरन अल्लाह कनू कुछ दर्द सही मौला कनू कुछ दर्द सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही चारई पार गुना विच गुजरन चारई पार गुना विच गुजरन अल्लाह कनू कुछ दर्द सही मौला कनू कुछ दर्द सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करता सब निर्वारा खबरा पोषण मर्द सही खबरा पोषण मर्द सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही चारई पार गुना विच गुजरन चारई पार गुना विच गुजरन अल्लाह कनू कुछ दर्द सही मौला कनू कुछ दर्द सही उम्र गुजारी झोकत यारी करता भरे नहीं तो ये कासे अगते तुलसन तो ले मासे इथा भरे नहीं कबर विच घिरत सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही चारई पार गुना विच गुजरन चारई पार गुना विच गुजरन अल्लाह कनू कुछ दर्द सही मौला कनू कुछ दर्द सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करता शाया खिर मरसू पार बिरौंदा सिर
चढ़त सही पतन ते चढ़त सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करत सही चारई पार गुनाह विच गुजरन चारई पार गुनाह विच गुजरन अल्लाह कनू कुछ दर्द सही मौला कनू कुछ दर्द सही उम्र गुजारी गफलत दे झोकत यारी करता जबरदस्त बहरहाल कॉल भी है कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी साहब ठीक है जी मां बिल्कुल ठीक जी केर किथां खां तो सोए मेमन तो ॻाल्हायां सिजावल खां जी सिजावल खां वेलकम कयो था प्रोग्राम ॾिसो पिया जी जी ॾिसो पिया बिल्कुलु माशाल्लाह तमामु बहितरीन प्यारो सुठो लॻे थो महिरबानी जी छा चवणु चाहींदव अदी बस हिकिड़ो नंढो नंढो अर्ज़ु कंदासीं हिकिड़ो गानो ॿुधणु चाहियूं था जी जी ॿुधायो कहिड़ो इहो सरमन सिंधी जो गानो ॿुधणु चाहियूं था चलो ठीक आहे महिरबानी महिरबानी भाउ वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ ऐं जेको आहे त अलीगुल भाउ खां पुछंदासीं केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे हिन फील्ड में असांखे तक़रीबन 25 खां 30 साल 25 खां 30 साल हा असांखे हिन फील्ड में थियो आहे कंहिंखे ॾिसी करे शौक़ु पैदा थियो त मूंखे बि सिंगर थियणु खपे हा ईअं पहिरियां पढ़ंदा हुआसीं उन टाइम में असां स्कूल में बैत चवंदा हुआसीं उस्ताद असांखे चवराईंदा बैत आवाज़ु ॿारहणो आवाज़ु मिठो आवाज़ु हूंदो सही। साफ़ आवाज़ु हूंदो पोइ शौक़ु जॾहिं जॾहिं को प्रोग्राम थींदो हुओ त पोइ मूंखे घुराईंदा हुआ अच्छा। बाबा असांखे बैत ॿुधाए मतिलबु उन्हनि तव्हांखे चयो त तव्हांजो आवाज़ु सुठो आहे हा त असां पोइ हुते बैत पढ़ंदा हुआसीं पोइ असांजे शहर में हिकिड़ो फ़नकार हुयो यकतर चपड़ी ते ॻाईंदो हुयो हा। उन टाइम में उस्ताद जलाल जो दौरु हुयो अच्छा पोइ असां उन जो ॻाईंदो हुओ त पोइ असां उन खे ॾिसी करे पोइ असां चयो त असां ॿियनि सां वेहूं भला थोरो ॾिसूं सही। पोइ हुन सां वेहणु उथणु शुरू कयो त पोइ उन असांखे यकतर चपड़ी थोरो वॼाइणु सेखारियो त पोइ आवाज़ु असांजो थोरो चङो हूंदो हुओ ॻाइणु शुरू कयोसीं त माना असांखे थोरो मज़ो अची वियो सही उन खां बाद में पोइ असांखे उस्ताद जलाल जो दौरु हुयो माना ॻाइण जो वॾो हिकिड़ो जहान हुयो सही पोइ असां पंहिंजो उस्ताद कयोसीं सही जेको असांजो उस्ताद हुयो गुल मोहम्मद लाशारी वॾो ख़ान साहिबु हुयो अच्छा हा बाजे जो बैंजू जो कीबोर्ड जो यकतर चपड़ी जो सही हर साल वॼाईंदो हो 7 ज़बाननि में शाइरी बि कंदो हुयो माशाल्लाह ऐं वेंदे इंग्लिश तक अच्छा इंग्लिश जी बि शाइरी कंदो हुयो ज़बरदस्त हा ऐं ड्रामा स्टेज ड्रामा हैल जा ड्रामा बि कंदो हुयो वाह, उहो वाह, कहाणीकार बि पाण हुयो माना कहाणियूं बि लिखंदो हुयो कहाणी बि अच्छा इन ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी जी एॾा केरु किथां खां भाउ अदी सोए मेमन तो ॻाल्हायां सिजावल खां या त ॻाल्हायो जेको अर्ज़ु कयो असां गानो ॿुधणु चाहियूं था इहो हिनजो कहिड़ो नालो आहे जे वक़्ति जोगी जाॻिया न बुआ सॼीअ जा भाॻिया पर सूर में रंगा साॻिया चलो ठीकु आहे अगरि यादि हूंदो त तव्हांखे बिल्कुलु ॿुधाईंदो वॾी महिरबानी भाउ तव्हांजी ऐं असांजी जीअं तव्हां चयो त जलाल साहिब जो दौरु हुयो जंहिं दौर में तव्हां सिखिया वरिती त उन वक़्तु तव्हांजी उमिरि छा हुई उन वक़्तु असांजी उमिरि इहा हुई 14 खां 15 अच्छा वाह ज़बरदस्त अच्छा पोइ तव्हांखे पंहिंजे फैमिली खां मतिलबु इजाज़त मिली वई त हा ठीकु आहे तव्हां सिंगर थियो भली हा असांजो बाबा हूंदो असांजी वालदा हूंदी असां माना हुन मां छो त असांखे शौक़ु आहे सिखण जो त उन्हनि चयो भली पोइ असांजो पोइ उस्ताद हुयो तालिब फ़क़ीर हुयो साईं अनवर साईं जो फ़क़ीर माण्हू हुयो ऐं सखी माण्हू हुयो असां उन वटि सिखिया वरितीसीं 8-10 साल असां उस्ताद वटि रहियासीं सही पंहिंजे शौक़िया तौरु शौक़िया तौरु अच्छा हला भला पोइ इन ख़ुशी में जीअं तव्हां चयो त जॾहिं तव्हां सिखो पिया त जलाल चांडियो साहिब जो दौरु हुयो त उन जो को कलाम तव्हांखे यादि आहे उस्ताद जलाल जो जी जी हीउ जो ॻायोसीं इहो बि उस्ताद जलाल ॻायो हाणे तव्हांखे ॿियो को यादि आहे उन्हनि जो ऐं ॿियो को बि कलाम यादि आहे पोइ जेको यादि आहे उहो तव्हां ॿुधायो खबर देखू जी ओ खबर देखू जी अल्लाह तू त पहलो थी ना पीवो भरम वारियूं भरे वयूं गदरन लादी गीह जंहिंखे लज ना है लिय से मदन खिल न बीठियूं खूह ते ओ पराए मुल्क ते अल्लाह
पराए मुल्क ते तू ता एदी बकना बकवो रावल वठ दई रोकड़ो अॻियो हाकी माणे हक मदन उते हली मरक जॾहिं लेखो लाहे लाल लतीफ़ ते ओ जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे ओ जिय में जादू लाएरा समझाएरा जिय में जादू लाएरा समझाएरा जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जिय में जादू लाएरा समझाएरा जिय में जादू लाएरा समझाएरा जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जबल जे पासे जोगी जवान जबल जे मुरलू सुरलू नाद नफीला मुरलू सुरलू नाद नफीला मुरलू सुरलू नाद नफीला मुरलू सुरलू नाद नफीला दर दर भी न वजाएगा समझाएगा दर दर भी न वजाएगा समझाएगा जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जिय में जादू लाएरा समझाएरा जिय में जादू लाएरा समझाएरा जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे लतीफ चवे ओ लालो लाल लतीफ चवे शाहो लतीफ चवे ओ लालो लाल लतीफ चवे ओ लाइक लाल लतीफ चवे बिछड़ा मुहब मिलाएगा समझाएगा बिछड़ा मुहब मिलाएगा समझाएगा जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जिय में जादू लाएगा समझाएगा जिय में जादू लाएगा समझाएगा जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे
जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह। सो बहरहाल असां ॿियो ख़ूबसूरत कलाम ॿुधोसीं ऐं जीअं ॻाल्हि कई त ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़। अच्छा, हमेशह तव्हां लाइव ॻाईंदा आहियो या रिकॉर्डेड बि ॻाईंदा आहियो? असां लाइव में बि काफ़ी प्रोग्राम कया आहिनि। अच्छा, हा, ऐं रिकॉर्डिंग बि कई आहे। रिकॉर्डेड बि कया आहिनि। रिकॉर्डिंग ऐं बाक़ी ॿाहिरि महफ़िलूं दरगाहुनि ते हा, या आम महफ़िलूं उहे बि तमामु घणियूं कयूं आहिनि। ज़्यादातर मतिलबु तव्हां किथे वेंदा आहियो, दरगाहुनि ते या शादियुनि वग़ैरह में? ज़्यादातर दरगाहुनि ते वेंदा आहियूं। ई भला ख़ासि वजह? इहा वजह इहा आहे त हुते जेकी मौला जी ॿोली हलंदी आहे, सूफ़ी ॿोली जेका आहे उहा अलाह जी तारीफ़ आहे, अलाह जी महबूब जी तारीफ़ आहे, पंजनि जी तारीफ़ आहे। बिल्कुलु। उनजे जेके ॿुधण वारा हूंदा आहिनि उहे सुकून सां वेही ॿुधंदा आहिनि। उन ॻाइण में उनजे ॿुधण में असांखे मज़ो ईंदो आहे, असांजे ॻाइण में उन्हनि खे मज़ो ईंदो आहे। सही, यानी सुकून हूंदो आहे। जिते सुकून आहे उते ख़ुदि अलाह आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही चयो। अच्छा, जीअं शादियुनि में असां वेंदा आहियूं त असांखे मतिलबु जेके सिंगर हूंदा आहिनि उन्हनि खे हर को पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी फरमाइश कंदो आहे त असांजे पसंदीदा गीत ई ॿुधायो। तव्हां जॾहिं उते वेंदा आहियो त सूफ़ी कलाम बि खोड़ सारा आहिनि, त तव्हांखे माण्हू वरी फरमाइश कंदा आहिनि त असांजो जेको पसंदीदा सूफ़ी कलाम आहे उहो ॿुधायो? हा हा, असांखे माण्हू फरमाइश कंदा आहिनि। असां वटि सूफ़ी ॿोली एतिरी आहे जो राति जो शुरू कयूं सुबुह थी वञे, माशाअल्लाह। एतिरी यादि आहे। पर असांजे हिकिड़ो उस्ताद खां वठी माना हिकिड़ो असूल हा ऐं कानून इहो रहियो त बाबा जेकी शइ हिकिड़ी ॻायल आहे, हा, फ़नकार ॻाए विया आहिनि, उहा त दुनिया ॿुधी, सही, सभिनि ॿुधो, नई शइ ॿुधायो। नई शइ ॿुधायो। माना असां जेको ई जिथे बि वेंदा आहियूं जो पंहिंजी नई शइ जेकी हूंदी, नई कलाम हूंदो, उहो ई ॿुधाईंदा आहियूं। वाह वाह ज़बरदस्त। ऐं जीअं त जंहिंजो नालो ई वाइस मास्टर आहे त उन में ख़ूबसूरत आवाज़ यकीनन मौजूदु हूंदा आहिनि। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु किथां खां? मां टाई खां थो ॻाल्हायां। केरु था ॻाल्हायो? साई। साई? असांखे जी जी, हिकु आवाज़ इलाही कटिजे पियो तव्हांजो। कॉल जेको आहे डिस्कनेक्ट थी वई ऐं मूंखे नालो बि सम्झ में कोन आयो त किथां ऐं कंहिं कॉल कई। सो बहरहाल जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो थोरो बंदि रखंदा कयो। शायदि टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त उनजे करे पोइ आवाज़ु जेको आहे तव्हांजो सम्झ में न ईंदो ऐं पोइ कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। सो बहरहाल इन जो ख़्यालु रखंदा कयो। अच्छा, जीअं असां ॻाल्हि कई पे तव्हां त जिथे असां वेंदा आहियूं त सूफ़ी कलाम जेके आहिनि वधीक चवण जे लाइ मिलंदा आहिनि, छो जो तव्हां दरगाहुनि ते चयो त असां ज़्यादातर वेंदा आहियूं। कहिड़ी दरगाह ते ज़्यादा तव्हां ॻायो आहे हिन वक़्त ताईं? असां पंहिंजो मुर्शिद राज़ी फ़क़ीर लाहौर, लाहौर में। अच्छा, जंहिंजा मशहूरु कलाम आहिनि, उन्हनि खे जीअं पंहिंजो मांझी फ़क़ीर ॻायो आहे, यार तेरे इश्क में जफ़ा बि है वफ़ा बि है, सही, अहिड़ा बोल साईं जा काफ़ी। जलाल चांडी बि तक़रीबन 10-15-20 कलाम ॻाया आहिनि। सही, जेको जलाल चांडी उस्ताद हो सो उहो बि माना राज़ी साईं जो तालिब हुयो, सही। उन खां यादि कई। पोइ असां जो उस्ताद ऐं जलाल चांडियो माना हिकिड़े उस्ताद जा शागिर्द आहिनि, शागिर्द आहिनि। सही, सम्झी। पोइ उन खां पोइ असां वरी साईं अनवर साईं, सही, साईं जानपुर शरीफ़ घोटकी सिंध, माशाल्लाह। वॾी दरगाह आहे, वॾी माशाल्लाह। सरकार जी ॿोली आहे, उते सही। असां ॾाढो ॻायो आहे। अच्छा, हा, बाक़ी दरगाहुनि ते बि विया आहियूं, किथे हिकु राति किथे 12 थियूं, पर घणो साईं राज़ी साईं ते साईं अनवर साईं ते। अच्छा, त हाणे तव्हां असांखे छा ॿुधाईंदो? हाणे तव्हांखे असां मौला जे शान में क़सीदो ॿुधायूं था। माशाल्लाह, ठीकु। औलाद जो अलीअ जी औलाद जो तू त कुतो थी त गुज़ारे, कन वढीनी पुछ वढीनी तब कर कुताणी कार, परोथन सरोथन टुकरन ते वेही वक्त गुज़ार। अजूं शाहो लतीफ़ चवे ओहू वञन शिकार, मन चिचकारियो नी पाण सियला। ओ मौला अली जो दर ना छॾ जा शेरे, खुदा जो दर ना छॾ जा, समझ रखी दीवाना, समझ रखी दीवाना, अली जो दर जो
जे दर झुकनि था मस्ताना। मौला अली जो दर ना छॾ जा, शेर ख़ुदा जो दर ना छॾ जा, सम्झ रखी इंसाना, सम्झ रखी दीवाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। मरहब खे कीअं मौला अली हिक मिंट में मारे मञायो, अंगूर जे त इशारे सां सूरज वापसि आयो। मरहब खे कीअं मौला अली हिक मिंट में मारे मञायो, अंगूर जे त इशारे सां सूरज वापसि आयो। पता कयो जंहिं ख़ैबर थे वो यार, वो पता कयो जंहिं ख़ैबर थे जे भॼी थिया पैमाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। मौला अली जो दर ना छॾ जा, शेर ख़ुदा जो दर ना छॾ जा, सम्झ रखी इंसाना, सम्झ रखी दीवाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। एवज़ मिली वयूं त मुहारूं, नूर मिलियो वाना दर खे, काहे हलियो वक़्तारूं। अंधड़े खे कीअं मानी, एवज़ मिली वयूं त मुहारूं, नूर मिलियो वाना दर खे, काहे हलियो वक़्तारूं। बख़्त चईंदा ॾिस तूं भाला यार, वो बख़्त चईंदा ॾिस तूं भाला, जंहिंखे मिली विया खज़ाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। मौला अली जो दर ना छॾ जा, शेर ख़ुदा जो दर ना छॾ जा, सम्झ रखी इंसाना, सम्झ रखी दीवाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। भगतन जे दर ते सब रोज़ आया मसवाली, भर तूं झोली मुनवर जी, छॾ जा मूर न खाली। भगतन जे दर ते सब रोज़ आया मसवाली, भर तूं झोली मुनवर जी, छॾ जा मूर न खाली। सदके दे तूं सेनण जे वो यार, वो सदके दे तूं सेनण जे करबल मंझ निशाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। मौला अली जो दर ना छॾ जा, शेर ख़ुदा जो दर ना छॾ जा, सम्झ रखी इंसाना, सम्झ रखी दीवाना। अली जे दर झुकनि था, मौला जे दर झुकनि था मस्ताना। वाह वाह वाह, ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं वाक़ई लाइव ॻाइण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, ऐं वरी लाइव ॿुधण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। सो बहरहाल
हमेशह असां जॾहिं बि कॾहिं रिकॉर्डिड प्रोग्राम कंदा आहियूं या कॾहिं लाइव कंदा आहियूं त उनमें अच्छा जीअं ॻाल्हि कजे थी वाइस मास्टर जी, त जीअं मां तव्हांखे ॿुधायो त वाइस मास्टर जॾहिं नालो ईंदो आहे त यकीनन सभु सम्झंदा आहिनि त ख़ूबसूरत आवाज़ ई हूंदा। त असां वटि जेको असांजे धरती टीवी जो हाणे हिकिड़ो नओं मेंबर आयो आहे, हिसो थियो आहे, उनखे बि वेलकम कंदासीं। उहो बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। लाजो भाई, उनखे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं? ठीक ठाक? अल्लाह का बड़ा एहसान है आपको भली कार करते हैं हमारे Thank you धरती very टीवी much। पे बहुत बहुत वेलकम शुक्रिया करते हैं। बहुत बहुत शुक्रिया। अच्छा, ऐं हमेशह तव्हां लाजो भाई खे बि ॿुधो आहे ऐं मां कॾहिं लाजो भाई खे नाहे ॿुधो न लाइव, हमेशह टीवी ते मां ॿुधो। फस्ट टाइम मां हिननि सां होस्टिंग पई कयां, सो मां चाहींदसि त तव्हां कुझु स्पेशल असांजे लाइ ॿुधायो, पूरी टीम लाइ, मुंहिंजे लाइ, पूरी टीम जे लाइ, जेके ॾिसंदड़ आहिनि असांजे शो जे लाइ। खूबसूरत गीत है शमन अली मिरानी का। ठीकु, ओके।
ज़बरदस्त ऐं वाकई हीअ सी ज़िंदगी ईअं गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई सो ज़बरदस्त थैंक यू सो मच ऐं पहिरियों दफ़ो जेको आहे ऐं लाजो भाई खे लाइव ॿुधो आहे माशाल्लाह तमामु सुठो आवाज़ु ऐं हेॾां जेको आहे अली गुल सागी साहिबु असां सां गॾु आहिनि ख़ूबसूरत हिननि कलाम ॿुधाया आहिनि ऐं हाणे हिननि खां पुछंदासीं त हाणे असांखे छा ॿुधाईंदा छा हाणे ॿुधाईंदा मुंहिंजो उस्ताद जो कलाम आहे जी उहो ॿुधाईंदो ॿुधायो ओके अल्लाहु अल्लाह अल्लाह ओ वाला बेदरदार अब दर्द देवई किथा अखड़ी अड़ई ता कदर पवई वो कहीं बेराम महबूब दे नाल थी प्यार वञई ता कदर पवई पहले दिलड़ी खसी दीवाना करई थी धार वञई ता कदर पवई वो जिमें लाशारी को रोलिया ही रुस यार वञई ता कदर पवई अदा दर्जे नवे फैशन करे मशहूर छोड़े ने अदा दर्जे नवे फैशन करे मशहूर छोड़े ने सफा सोहने अलग नहीं सफा सोहने अलग नहीं करे मजरूर छोड़े नवे फैशन करे मशहूर छोड़े अदा दर्जे नवे फैशन करे मशहूर छोड़े शोल्डर तकन सोहरा दे पे हर हर आशिक होल्डर तकन शोल्डर तकन सोहरा दे पे हर हर घरों थी गए सफा पे घर घरों थी गए सफा पे घर दिल पर कर दूर छोड़े नवे फैशन करे मशहूर छोड़े अदा दर्जे नवे फैशन करे मशहूर छोड़े तेरे मजा लावे कलर पे कहार कमावे पटिया तेरे मजा लावे कलर पे कहार कमावे दिलाया से क्या चलावे दिलाया से चलावे सफा तर चूर छोड़े बोलता दर्दी नवे
लाशारी लोक सारे विच दीदा दिल बड़े प्यारे विच लाशारी लोक सारे विच दीदा दिल बड़े प्यारे विच आशिक खुश हिन निज़ारे विच आशिक खुश हिन निज़ारे विच कर मशहूर छोड़े नी बोयता कर दी नवे फैशन कर मशहूर छोड़े नी अता कर दे नवे फैशन कर मशहूर छोड़े नी सफा सोहणे अलदे नहीं सफा सोहणे अलदे नहीं कर मयूर छोड़े नी बोलता कर दी नवे फैशन कर मशहूर छोड़े नी अता कर दे नवे फैशन कर मशहूर छोड़े वाह 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 जबरदस्त माशाल्लाह। ऐं कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? ख़ालिद भुट्टो शिकारपुर खां। जी ख़ालिद भाउ कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो था। साईं तव्हांखे ख़ुशि रखे। इहा सुरनि जी दुनिया में माना अजीब दुनिया आहे। जी जी बिल्कुलु। ऐं बहितरीन माना प्रोग्राम हली रहियो आहे, ख़ासि करे मूसीक़ीअ जे दुनिया जो। महिरबानी। ऐं सुर अहिड़ी शइ आहे जो माना कंहिं दौर में हिकिड़ो बादशाह हूंदो राय दियात तमामु सखी माना जेको बादशाह थी गुज़रियो आहे। अच्छा। ऐं उन्हीअ माना जेको आहे त सुरंगनि जे सुर अॻियां बीजल खे पंहिंजो सिर खपे ॾिनो हुई। वाह। उन्हीअ सदा ई त मूंखे तुंहिंजो सिर खपे। ऐं बिचाई साहिब बि माना जेको तंबूरो इजाद कयो हुनजी जेका तंद आहे जी जेको असां अलाह अलाह चऊं था, इहा तंद इजाद करण खां पोइ वञी माना अलाह सां मिलाप थियो हुनजो। सुभान अल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। कुझु ख़ूबसूरत सिकूं आहिनि उहे ॿुधाईंदासीं तव्हांखे। जी जी बिल्कुलु ॿुधायो। जे ख़ुदा ॾे मूंखे ॿियो बि जीवन अञा, जे ख़ुदा ॾे मूंखे ॿियो बि जीवन अञा, सो बि तुंहिंजे मथां यार घोरे छॾियां। वाह वाह। साण तो साण तुंहिंजो हम सफ़र थी रहां, तो ते दुनिया जो कोई कख न मां सहां। वाह। जिते कदम तूं रखी नेण पंहिंजा रखां, जे ख़ुदा ॾे मूंखे ॿियो बि जीवन अञा, यार तुंहिंजे मथां सो बि घोरे छॾियां। वाह वाह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। मां चयमि त काफ़ी ॾींहं थिया आहिनि फ़ोन न कई हुई तव्हां ॾे। जी जी बिल्कुलु। हा मां शरीक थियूं तव्हांजे प्रोग्राम में। न वॾी महिरबानी भाउ, शरीक थियो इलाही ॾींहंनि खां पोइ, इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। अली गुल हसन भाउ सां गॾु आहे ऐं जेको आयो आहे कश्मीर खां। अच्छा पुछंदासीं कराची खां कश्मीर केतिरो परे आहे? इहो तक़रीबन बस जे ज़रिए 12 कलाक जो सफ़र आहे। 12 कलाक सॼी राति जो सफ़र आहे। ऐं जॾहिं पंहिंजी गाॾी हुजे त? पंहिंजी गाॾी हुजे त पोइ इहो 7-8 कलाक। 7-8 कलाक मतिलबु थोरो परे आहे हितां खां। परे आहे। अच्छा त जॾहिं तव्हां ॿियनि शहरनि में वञी करे ॻाईंदा आहियो या कंहिं महफ़िल में वेंदा आहियो, ऐं जीअं हाणे तव्हां पंहिंजे टीवी जो सिलसिलो बि शुरू कयो आहे, त टीवी में यकीननि तव्हांखे पंहिंजे मिट माइटनि दोस्त यारनि घर जे भातियुनि त ॾिठो हूंदो? ज़रूरु ॾिठो। त छा फीडबैक छा ॾिठो तव्हांखे? असांखे माशाल्लाह सुठी मोट मिली आहे। मोट सुठी मिली आहे माशाल्लाह। न ज़बरदस्त। ऐं तव्हांजो आवाज़ माशाल्लाह सुठो आहे। ऐं लाइव उहो ई ॻाल्हि आहे त लाइव हिकिड़ो ॻाइण जो बि पंहिंजो मज़ो हूंदो आहे ऐं ॿुधण जो बि पंहिंजो मज़ो हूंदो आहे। अच्छा हिकिड़े सिंगर खे लाइव ॻाइण में मज़ो छो ईंदो आहे? मतिलबु छा मोट उते जो उते मिलंदी आहे आम्हूं साम्हूं इन जे करे या को ॿियो रीज़न आहे? न असुल इहो आहे त लाइव ते हिकिड़ो प्रोग्राम जेको हले थो पियो दुनिया खे ॾिसे थी उन वक़्तु, बाक़ी जेकी रिकॉर्डिंग आहे उहा त बाद में थी हले। बाद में थी हले। सही। उनजो पंहिंजो हिसाबु आहे, हिन जो पंहिंजो हिसाबु आहे। इहा मोट उन टाइम मिले थी, हू जॾहिं ॾिसंदा त पोइ मोट ॾींदा। चलो सही। हाणे छा ॿुधाईंदो असांखे? हाणे तव्हांखे असां पंहिंजो कलाम ॿुधाईंदासीं। ठीकु आहे ओके। उहा असांजी पंहिंजी शाइरी आहे। माशाल्लाह।
ओ अल्लाह वरी सीरत आहे सुभान मां आशिक आया तुझो तू मुझो वा सुल्तान पेरा प्यार कई वरी धार कई इहो तुझो आ अरमान ओ हाणे थी तू मेहरबान अली गुल हिन उदासियत यला मुझो महबूब आयो वा करे सिंगार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा करे सिंगार महफिला में खुशी ॾाढी थी दिल खे खुशी ॾाढी थी दिल खे थियो दीदार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा करे सिंगार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा आयो आगे बाज मूडे करे मूते ये सानी अल्लाह आयो आगे बाज मूडे आयो आगे बाज मूडे करे मूते ये सानी करे गालूं मोहब्बत जो करे गालूं मोहब्बत जो कहीं इजहार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा करे सिंगार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा हुस्न वारा ॿिया बि घणा पर मुंहुं जो सोणो ज़ोर अल्लाह हुस्न वारा ॿिया बि घणा हुस्न वारा ॿिया बि घणा पर मुंहुं जो सोणो ज़ोर अथड़ियूं मिला अखड़ियूं मिला अखड़नि सां थियो अॼु प्यार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा करे सिंगार महफिला में अल्लाह मुझो महबूब आयो वा से सड़ंदा विया अलाह जो प्यार असांजे ते अल्लाह गैर से सड़ंदा विया गैर से सड़ंदा विया अलाह जो प्यार असांजे ते तेरी पंहिंजी मोहब्बत जो तेरी पंहिंजी
सारा लही दुखड़ा अली गुल हिन उदासी जा अल्लाह वया सारा लही दुखड़ा वया सारा लही दुखड़ा अली गुल हिन उदासी जा घुरे साझी पियो दुआऊं घुरे साझी पियो दुआऊं आयो मन ठार महफिल में अल्लाह मुझो महबूब आयो करे सींगार महफिल में अल्लाह मुझो महबूब आयो करे सींगार महफिल में खुशी ॾाढी दीद लखे दियो दीदार महफिल में अल्लाह मुझो महबूब आयो करे सींगार महफिल में अल्लाह मुझो महबूब आयो वाह 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 ज़बरदस्त साईं माशाल्लाह उहो ई ॻाल्हि आहे त अच्छा लाइव फ़ोन कॉल्स जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो आहे ऐं लाइव फ़ोन कॉल्स जी ॻाल्हि कई त कॉल बि अची वई छो कॉल वठूं था ऐं ॾिसूं था केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जरा कुछ आयो अहमद लाचारी सदा को जलाया दी जी जी बिल्कुल वेलकम कयूं था चाचो मामो जी जी बिल्कुल अरे क्या कबली दिया मुझे बेटा जो मासूर हो निकाल रहा है महिरबानी ऐं बाक़ी सुञाणे मां कीअं आहियो ठीकु आहियो हा ठीक है अल्लाह जा लखे साल मौला तव्हांखे ख़ैर सलाम ते ॾींदो आमीन अॼु आमीन कहिड़ो पंचार दी यारो दी बिजली बंद आहे मां अॼु जेको आहे ॻाल्हि कई आहे हाँ अॼु बि हिकिड़ो सुठो फनकार आहे कश्मीर खां आयो आहे अली गुल सो जेको आहे उन्हनि खे ॿुधूं पिया था जी जी कश्मीर में असांजो सिंधी जो आहे जो शहर आहे असां रही आया आहियूं हिनजा फनकार बि सुठा आहिनि बिल्कुलु इन्ही खे चओ त इहो पासो साईं हुजूर ऐं साईं अनवर जो तालिब आहे बिल्कुलु बिल्कुलु साईं अनवर जो साईं हुजूर जो को कलाम अथ से फुकराई ते ॿुध महिरबानी करे ॿुधाए मां सुभाणे रिपीट में कीअं ॿुधां चलो ठीकु आहे इंशाल्लाह ठीक आहे दी ओके ओके दुआउनि में यादि रखजांइ दी अल्लाह साईं ख़ुशि कंदो मौला ख़ुशि रखे आमीन 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 वरी महिरबानी भाउ कॉल करण जी सवाल जी आऊं लाइव कॉल्स जी ॻाल्हि पई कयां या लाइव ॿुधण या ॻाल्हाइण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे लाइव होस्टिंग करण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे रिकॉर्डेड जो बि पंहिंजो मज़ो आहे पर हर को पंहिंजी धुन जेका जिथे जंहिंजी फिट थी थिए उहो उते ख़ुशि आहे सो बहरहाल ख़ूबसूरत कलाम बि असां ॿुधासीं ऐं प्रोग्राम जो टाइम बि भॼंदो पियो वञे लास्ट जेको आहे असांजो ही टाइम बचियो आहे हिसो प्रोग्राम जो सो फ़ोन कॉल्स बि हुयूं ऐं जेको आहे लाइव कचहरी बि कईसीं अञा बि कंदासीं बाक़ी कलाम जेको आहे उहो लास्ट में थींदो कलाम जे हवाले सां बि तव्हांखे ॿुधायां त जीअं हमेशह असां चवंदा आहियूं त हिकु रिकॉर्डिड हिकु लाइव त आम माण्हू खे इहा शइ सम्झ में न ईंदी आहे त रिकॉर्डिड में छा फ़र्क़ु आहे या लाइव में काफ़ी माण्हुनि में हाणे अवेयरनेस अची वई आहे सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त लाइव शो छा हूंदो आहे या रिकॉर्डिड छा हूंदो आहे पर काफ़ी माण्हुनि खे अञा ताईं ख़बर न हूंदी आहे इन जे करे बार बार ॿुधाईंदी आहियां त लाइव जेको आहे उहो जीअं ॻाल्हायां थी तव्हां ताईं पहुचे पियो सेम इहो ई आहे ऐं रिकॉर्डिड जो इहो हूंदो आहे त अगरि किथे तव्हांखां का ग़लती थी वञे त वरी उतां कट करे वरी तव्हां उतां स्टार्ट करे सघो था पर लाइव जो ॻाल्हाइण जो इहो आहे त या ॻाइणु हुजे ॻाल्हाइणु हुजे होस्टिंग हुजे उहो जीअं तव्हां ॻाल्हाईंदो उहो तव्हांजो ऑनियर थी वेंदो जेको बि तव्हां ॻाल्हायो था इन जे करे लाइव में थोरो संभाले करे बि ॻाल्हाइणो पवंदो आहे ऐं कॉलर्स खे मां इहो चवंदसि त हमेशह जॾहिं पंहिंजे कॉल कंदा आहियो त टाइम कढी करे कॉल कंदा आहियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾींदा कयो जॾहिं बि तव्हांजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो खुलियल हूंदो आहे त तव्हांजी ॻाल्हि सही नाहे थी सघंदी तव्हां कॉल जेको आहे एॾी मुश्किल सां जॾहिं मिलंदी आहे उहा तव्हांजी मुश्किल सां मिलियल कॉल तव्हांजी हिकिड़ी हुन जे करे हली वेंदी आहे आवाज़ु टीवी जो जॾहिं खुलियल हूंदो आहे सो हमेशह आवाज़ खे म्यूट रखंदा कयो सो बहरहाल हाणे असां लास्ट में ॾिसंदासीं त अली हसन भाउ असांखे जेको आहे अलीगुल भाउ असांखे छा था ॿुधाइनि ऐं एॾो परे खां आया हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि खे असां जेको आहे शुक्रिया अदा कंदासीं तव्हां हिकु दफ़ो ॿीहर त एॾो परे खां आयो अच्छा जीअं ॾिसो असां ॻाइण जी ॻाल्हि कयूं था ॻाइणु हर कंहिंजे बस जी ॻाल्हि कोन्हे का पर अमूमन खोड़ सारा आवाज़ तव्हां ॿुधा हूंदा जेके नवां आहिनि ऐं असांखे हिकदमि ॿुधण में ईंदो आहे त
फलां बि ॻाए थो या फलां बि ॻाए थी, त जेके नवां सिखनि था माण्हू सिंगिंग, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदो? उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे त हू पंहिंजी महिनत करे पंहिंजे उस्तादनि वटि पूरी तरह सिखिया वठी, सही, जॾहिं उस्तादनि जी इजाज़त सां जॾहिं सम्झनि वाक़ई हिन सलाहियत रखनि था कंहिं स्टेज ते ॻाइण जे लाइ, कंहिं महफ़िल में ॻाइण जे लाइ, हू बाद में अचनि। ज़बरदस्त। अच्छा, इहो बि ॾाढो हिकिड़ो सुठो मैसेज ॾिनो तव्हां भाउ, त वाक़ई हिकिड़ो को बि कमु अगरि तव्हां सिंगिंग आहे या टीवी जे हवाले सां को बि तव्हां खे टैलेंट मौजूदु आहे, त उहो अगरि तव्हां ॾेखारणु चाहियो था टीवी ते अची, त तव्हांखे पहिरियां प्रॉपर वाक़ई में सिखिया वठणी पवंदी, उनजी प्रॉपर प्रैक्टिस करणी पवंदी, ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हांजो उस्ताद जेको बि हुजे उहो तव्हांखे अगरि ओके करे थो, त उन खां पोइ तव्हां ट्राए कयो त हाणे मूंखे जेको आहे टीवी ते अचिणो आहे या कंहिं महफ़िल में ॻाइणो आहे, या नंढी नंढी महफ़िल खां माण्हू स्टार्ट करे सघे थो। जीअं हिननि पाण चयो त हाणे 20 खां 25 साल हिननि खे थिया आहिनि हिन फील्ड में, त तव्हां पाण ॿुधो त हिननि चयो त 14 खां 15 साल मुंहिंजी उमिरि हुई त टीन एज में हिननि ॻाइणु शुरू कयो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिननि जो बि उस्ताद हुयो, हिननि बि सिखिया वरिती ॻाइण में, हिननि खां तव्हां खां मिस्टेक थींदियूं, ग़लतियूं थींदियूं, पहिरियां ग़लतियूं बिल्कुलु थींदियूं, इंसानु आहे ग़लती जो घर, पोइ उस्ताद हूंदा हुआ सम्झाईंदा हुया बाबा हीअं न करिणो आहे, हीअं करिणो आहे। सही, उस्ताद आहे न, बिल्कुलु रहनुमाई उस्ताद कंदो आहे, आहिस्ता आहिस्ता वरी पोइ तव्हां आहिस्ता पोइ ग़लतियुनि खे। अच्छा, तव्हां कॾहिं कंहिंखे सिखिया ॾिनी आहे? न, असां कंहिंखे सिखिया न ॾिनी, असां अञा सिखूं पिया। हा, वाह वाह, ज़बरदस्त, इहा सुठी ॻाल्हि आहे त असां अञा सिखूं पिया, छो जो वाक़ई रोज़ु इंसानु जेको आहे कुझु न कुझु सिखंदो आहे। सो बहरहाल प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे ऐं मोकिलणी आहे कोन, पर वरी बि मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे लाजो भाई खे ॾींदो इजाज़त असांजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। ऐं आख़िर में जेको आहे असां तव्हांखां कलाम ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदो? हा, पंहिंजे मुर्शिद राज़ी फ़क़ीर जो कलाम आहे सुफ़ियाना, उहो तव्हांखे ॿुधायूं था। हेलो गला नाल ना मिलदा माही, ओ अल्लाह तुझे तई सिर ना देवे, कर तू यार दे जान हवाले जे सच्चा आशिक थी वे, सिर देवे ता दिल पर हथी प्याला इश्क दा पीवे, वो राजी बैठ सजन दे दर ते तू ता उम्र निभावी वे अला, सिखरीत परीत निभावण दी इते आवण दी उते जावण दी, सिख परीत निभावण दी इते आवण दी उते जावण, ओ आवण दी उते जावण दी इते आवण दी उते जावण, ओ आवण दी उते जावण दी इते आवण दी उते जावण, सिखरीत परीत निभावण दी इते आवण दी उते जावण दी, सिखरीत परीत निभावण दी इते आवण दी उते जावण दी। तेरा परिधान आए हा कमल इश्क कमावन आए हा, तेरा परिधान आए हा कमल इश्क कमावन आए, सुली सिर चढ़ावन आए हा, सुली सिर चढ़ावन आए हा, सिर साहु सजन तू वारण, सिर साहु सजन तू वारण, सिखरीत परीत निभावण दी इते आवण दी उते जावण दी, सिखरीत परीत निभावण दी इते आवण दी उते जावण दी।
रंग अयान तरीक़त दी सब मतलब हाल हकीकत दी सब मतलब हाल हकीकत दी नाल मुर्शिद ख्याल मिलावण दी नाल राबर ख्याल मिलावण दी सिकरी तुम्हारे निभावण दी ते आवण दी ते जावण दी सिकरी तुम्हारे निभावण दी ते आवण दी ते जावण दी समझाया मुर्शिद साईं नाल असांजे दिलड़े मिलाए वो साफ़ समझाया मुर्शिद साईं नाल असांजे दिलड़े मिलाए तू मैं दे विच फर्क न पाई तू मैं दे विच फर्क न पाई रब यार दा दर्शन देखण रब यार दा दर्शन देखण करे तुम्हारे निभावण दी ते आवण दी ते जावण करे तुम्हारे निभावण दी ते आवण दी ते जावण ओ आवण दी ते जावण दी ते आवण दी ते जावण ओ आवण दी ते जावण दी ते आवण दी ते जावण करे तुम्हारे